ओम शांति। अज मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मानंद द्वारा चवंता मीठे मीठे बच्चे बाबा सभिनि खां पहिरियों कहिड़ी सावधानी ॾींदा आहिनि कि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो ऐं निराकार बाप जी याद में वियो। आत्माउनि जो पीउ परमात्मा आत्माउनि खे ज्ञान थो ॿुधाए। कहिड़ो ज्ञान? हिन सृष्टि चक्र जो ज्ञान। बाबा चवनि था रावण अर्थात पंज विकारनि खे जीतदव तॾहिं ई जगत खे जीते सघंदव। जगत जो मालिक ठहिण लाइ विकारनि ते रावण ते विजय प्राप्त करणो आहे। बाबा पाण खे पढ़ाई था पढ़ाइनि न। ॾिसो लौकिक दुनिया में बि जॾहिं पढ़ाई पढ़ंदा आहियूं त नंढा ॿार जी उमिरि में ई पढ़ाई पढ़ंदा आहियूं न। पोइ वॾा थींदा आहियूं त शादी करे विकारनि में हली वेंदा आहिनि। हिन करे पढ़ाई पवित्रता जे समय ई थींदी आहे। त इहे बि रूहानी पढ़ाई आहे न। हिन करे इहे बि आत्माउनि जी पढ़ाई आहे। त हिन में बि पवित्र रहणु ज़रूरी आहे। पवित्रता सां बुद्धि शुद्ध हूंदी आहे न। त बुद्धि रूपी बर्तन शुद्ध हूंदो आहे त पढ़ाई अर्थात ज्ञान जल्दी में सम्झ में अची वेंदो आहे। त हिन करे पवित्रता मुख्य आहे। हाणे पाण खे निराकार परम पिता परमात्मा बाप आत्माउनि खे वेही करे पढ़ाई थो पढ़ाए। छो जी आत्मायूं सभु कुझु भुलिजी वयूं आहिनि न। पंहिंजे पाण खे, पंहिंजे बाप खे, सृष्टि कीअं फिरी करे हाणे कलयुग आयो आहे, सभु कुझु भुलिजी वयूं आहिनि। हिन करे बाप अची करे पाण खे शिक्षा था ॾियनि कि पाण केरु आहियूं, किथे रहंदा आहियूं, पंहिंजो पीउ केरु आहे। असल में पाण सतयुग में हिते हुयासीं। सतयुग खे सोने जी दुनिया चइबी आहे। हुन समय पंहिंजी बुद्धि बि ॾाढी सुठी हुई। हाणे त बुद्धि बि ठिकर बितर जी थी वई आहे। छो जी भॻवान खे ठिकर बितर में ठोके छॾियो आहे न। त पंहिंजी बुद्धि बि ठिकर बितर जी थी वई आहे। त बाबा चवनि था हाणे मां तव्हांजी बुद्धि खे शुद्ध ठाहिणु आयो आहियां। हिन करे पंहिंजी बुद्धि सां मुझ निराकार खे यादि करो त तव्हांजी बुद्धि शुद्ध थी वेंदी, आत्मा पावन थी वेंदी। इहा बुद्धि जी यादि आहे। हिन में शरीर जो कोई कमु कान्हे। शरीर सां कर्म कयो, पोइ शांति में वेही करे पंहिंजे बाप खे यादि करे पंहिंजी आत्मा में गुण शक्तियूं आदि धारण करणियूं आहिनि। आत्मा खे पावन ठाहिणो आहे न। आत्मा में ई ज्ञान जी धारणा थींदी आहे। त हुनजे लाइ आत्मा खे शुद्ध बि ठहिणो आहे, पवित्र बि ठहिणो आहे। मनसा वाचा कर्मणा पवित्र रहणो आहे न। हाणे जेको भारत पतित भ्रष्टाचारी थी वियो आहे, अहिड़े भारत खे वरी खां श्रेष्ठाचारी पावन ठाहिण लाइ परम पिता परमात्मा पवित्रता जो सागर हिन सृष्टि ते आयो आहे। जेतो मूंखे यादि करो त तव्हां आत्मायूं बि पावन थी वेंदा ऐं ईअं पूरी सृष्टि बि पावन थी वेंदी। ऐं पावन सृष्टि खे कहिड़ी सृष्टि चइबो आहे? सतयुग जी दुनिया। हर 5000 साल में हिकु बार मूंखे अची करे हिन सृष्टि खे पावन ठाहिणो ई पवंदो आहे। ऐं तव्हां आत्माउनि खे बि पावन ठाहिणो पवंदो आहे। ॾिसो राखी जो त्योहार मल्हाईंदा आहियूं न। राखी जो त्योहार बि पवित्रता जो त्योहार मल्हाईंदा आहियूं। छो जी परमात्मा हर 5000 साल में हिकु बार अची करे पाण आत्माउनि खे पवित्रता जो धागो ॿधंदो आहे। चईंदो आहे कि हाणे पवित्र रहो त तव्हांजो जीवन सुख शांति थी वेंदो। त परमात्मा इहा प्रतिज्ञा कराईंदो आहे त अॻियां जा छो जी परमात्मा कलयुग जे सतयुग जे आदि में जे समय में ईंदो आहे न। उन समय में विच जे समय में ईंदो आहे। त हिन करे हुन खां पोइ जेकी सतयुगी ऐं त्रेतायुगी दुनिया थींदी आहे, हुते सुख शांति थींदी आहे। छो जी पाण हिन संगम युग ते कलयुग जे सतयुग जे आदि जो जेको विच जो समय जेके संगम युग चइबो आहे, हुन समय पाण पवित्रता जी प्रतिज्ञा भॻवान सां कई हुई। हिन करे 2 युग पाण सुख शांति सां जियासीं। पोइ द्वापर कलयुग खां पाण विकारनि जे बंधन में अची वियासीं। पवित्रता जो धागो तोड़े करे विकारनि जो धागो ॿधियोसीं त पोइ दुखी शांति थी वियासीं। हाणे उहो ई समय आहे जॾहिं परमात्मा अची करे सभिनि आत्माउनि खे कहिड़ो धागो थो ॿधे? पवित्रता जो। हिन पवित्रता जे धागे सां पंहिंजा अॻियां वारा 21 जन्म जेका हूंदा उहे सुख शांति जा हूंदा। त बाबा चवनि था ॾिसो
मां तव्हांखे हाणे चवां थो त तव्हांखे बि परमात्मा सां प्रतिज्ञा करणी आहे ताकी हिन सृष्टि ते वापसि का सुख शांति अची वञे। तमो प्रधान सृष्टि खे सतो प्रधान ठाहिण जी ज़िम्मेवारी तव्हांखे ई खणणी अथव न। शिव जी मां त निराकार आहियां, मां त तव्हांखे मत ॾेई सघंदो आहे न। हुन मत ते हली करे जॾहिं तव्हां अहिड़ो कमु कंदव तॾहिं त तव्हांजो जीवन ऐं पूरी दुनिया जो जीवन सुधरंदो न। बाप से प्रतिज्ञा कई अथव असां पवित्र ठही भारत खे पवित्र ठाहींदासीं। हर 5000 साल में पाण इहा प्रतिज्ञा कंदा ई आहियूं। पढ़ाई ते पूरो ध्यानु ॾियणो आहे। बाबा प्रतिज्ञा कराए पोइ पढ़ाई पढ़ाईंदो आहे। ज्ञान ऐं योग जे अभ्यास सां आत्मा जी बुद्धि सोने जहिड़ी थी वेंदी आहे। आत्मा में समझ अची वेंदी आहे भॻवान केरु आहे, सृष्टि कीअं चक्कर काटदी आहे। त आत्मा शुद्ध थी वेंदी आहे, समझदार थी वेंदी आहे, त हीअ दुनिया बि सतो प्रधान शुद्ध थी वेंदी आहे। माया सां तव्हांजी वॾी युद्ध अथव न। तव्हांजो सभिनि खां वॾो दुश्मन केरु आहे? इहे रावण दुश्मन। बाक़ी नंढा नंढा दुश्मन त हिक ॿिए जो दुनिया में ॾाढा आहिनि, लेकिन सभिनि खां वॾो दुश्मन केरु आहे? रावण। सां 5 विकार। त हिन रावण दुश्मन ते विजय प्राप्त करण लाइ परमात्मा पाण खे प्रतिज्ञा थो कराए। ॾिसो भारत खे श्रेष्ठाचारी ठाहिणो आहे न। भारत में ई त रावण खे जलाईंदा आहिनि। शिव जी रावण जे कारण ई मनुष्य आत्मा हारियूं आहिनि। कंहिंसां हारियूं आहिनि? विकारनि सां हारियूं आहिनि न। हुननि पंहिंजो सभु कुझु गवाए छॾियो अथनि। कीअं? आत्मा पंहिंजो सुख शांति प्रेम आनंद ज्ञान पवित्रता शक्तियूं सर्व गुण आदि सभु कुझु गवाए छॾियनि। कीअं? आत्मा ई। छो जी विकारनि जे कारण, रावण जे कारण रावण सां आत्मा हारजी वई आहे। त हाणे हिन ई रावण ते जीत पारण लाइ परमात्मा बाप चए थो मूंखे यादि करो। रावण कोई लंका में न आहे, रावण त पूरी दुनिया में आहे। ये पूरी दुनिया रावण जी लंका आहे। हाणे हिन पूरी दुनिया ते परमात्मा राम जी शक्ति सां रावण ते विजय प्राप्त करणी आहे ऐं ये पूरी सृष्टि कंहिंजी थी वेंदी पोइ? परमात्मा राम जी। हिन सृष्टि ते परमात्मा राम जो राज्य हलंदो। हुन राज्य खे संभालण वारो आहे लक्ष्मी नारायण ऐं राम सीता। सतयुग में लक्ष्मी नारायण हुनखे संभालंदो, त्रेता में राम सीता संभालंदा। भारत खे त सोने जी चिड़िया चईंदा आहियूं न। छो जी इहे ई दुनिया सोने जी हुई। हिते सभु कुझु सोने हीरे जो हुयो। हाणे हिते सभु कुझु तांबे ऐं लोहे आदि जो थी वियो। त हिनखे हाणे तांबे ऐं लोहे जी चिड़िया चवंदासीं। छो जी सभु कुझु अहिड़ी चीजनि सां ठहे थो न। काथे सोने हीरनि जी चीजनि सां ठहींदो, काथे तांबे ऐं लोहे जी चीजनि सां थो ठहे। त ओड़ी दुनिया वापसि कॾहिं ईंदी? जॾहिं पाण थी आया आहियूं, पाण एॾो यादि था करूं देवी देवताउनि जी दुनिया खे, त ज़रूरु वरी दुनिया ईंदी ई सही। दुख खां पोइ सुख जी दुनिया त ज़रूरु ईंदी ई सही। त हाणे उहे ई सुख जी दुनिया स्थापन करण लाइ परमात्मा बाप आयो आहे। हिन सृष्टि ते 5000 साल में सभु धर्म वारा पंहिंजो पंहिंजो पार्ट वॼाईंदा आहिनि। हर 5000 साल में सभु पंहिंजो पंहिंजो पार्ट वॼाईंदा आहिनि। पोइ 5000 साल ख़तमु थींदा आहिनि, पोइ वापसि का चक्कर शुरू थींदो आहे। इहा कोई नई ॻाल्हि न आहे। कोई लाखों वर्ष का सृष्टि नथी हले। 5000 साल में ई पूरी थी वेंदी आहे। 5000 साल में ई हिन सृष्टि ते पहिरियों सूर्यवंशी घरानो राज्य कंदो आहे, पोइ चंद्रवंशी घरानो राज्य कंदो आहे, पोइ इब्राहिम जो धर्म ईंदो आहे, पोइ बौद्धी जो, ईसाइनि जो, सन्यासियुनि जो, मुस्लिम सिख आदि सभु धर्म वारा पंहिंजे पंहिंजे समय ते अची करे पार्ट वॼाईंदा आहिनि। हाणे कंहिंजो पार्ट थो हले सृष्टि ते? परमात्मा जो। पोइ वापसि खां सूर्यवंशी घराने जो राज्य ईंदो। इहे खेल हलंदो ई रहंदो आहे। 5000 साल जो खेल हलंदो ई रहंदो आहे, कॾहिं बंदि न थींदो आहे। हाणे पाण चऊं की खेल कंहिं ठातई, पर इहो त अनादि ठही वियो न। हिकु बार कैसेट भरिजी वई त भरिजी वई। हाणे उहो बार बार हले ई थी, हिनखे कोई बंदि न करे सघंदो आहे। जबकि भॻवान बि चए थो की मां हिन ड्रामा जे बंधन में बंधल आहे।
ॾिसो तव्हां सभी आत्मायूं पतित पावन खां पतित ठही वेंदा आहियो न। इहो बि हिकु तरीक़े सां नियम आहे कि आत्मा जेकी पावन हूंदी आहे उहो पुनर्जन्म वठी वठी करे हुनखे पतित थियणो ई पवंदो अथसि। अर्थात साफ़ जेकी चीज हूंदी आहे उहो केसि ताईं साफ़ रहंदी। यू हुनखे कारे में लॻाईंदे लॻाईंदे या किथे बि पई हूंदी त पई करे हुन ते कचिरो त लॻंदो ई न, या पाण हलाईंदा रहंदासीं त बि हुन में कुझु न कुझु ख़राबी या पुराणो त थींदो ई सही। ईअं ई आत्मा बि ईअं ई आहे आत्मा अहिड़ी जेकी अखियुनि खां बि नथी ॾेखारे वञे, लेकिन शरीर में वेठी हिकु शरीर छॾे ॿियो शरीर छॾे टियों चौथो हीअं पूरा 84 जन्म शरीर छॾे करे हाणे पंहिंजे हिन अंतिम शरीर में अची करे वेठी आहे त पोइ आत्मा ते मैल त चढ़ी वई हूंदी न। एॾा सारा जन्म वठी करे एॾा सारा कार्य करे आई आहे, सुठा या बुरा, त लेप शेप त चढ़ी वियो अथसि। हाणे हिन आत्माउनि जी साफ़ सफ़ाई करणु परमात्मा बाप आयो आहे। आत्माउनि खे चए थो कि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो ऐं मूंखे यादि करो ऐं पवित्र रहण जी प्रतिज्ञा करो। पवित्रता सां ई तव्हां शुद्ध पवित्र थी सघंदव। तव्हां शुद्ध वापसि जॾहिं प्रतिज्ञा कंदव तॾहिं ई त पवित्र थी सघंदव न। तव्हां अॼु मूंसां प्रतिज्ञा करो, मूंखे यादि करो, तव्हांजी मां सफ़ाई करणु शुरू करां, कल्ह को वापसि सां पतित थी वञो त पोइ फ़ाइदो न आहे न। हिन करे इहे हिकु जनम मनसा वाचा कर्मणा पवित्र रहो, शुद्ध रहो, त पोइ इहा दुनिया बि शुद्ध थी वेंदी। ॾिसो तव्हां थींदव, तव्हांखे ॾिसी ॿियो टियों चौथो, पाण सभु आत्मायूं जेकी गोरियूं हुयोसीं न सत्युग में, हाणे पाण कारी थी वियूं आहिनि। हुन में बि मुख्य काम विकार जे कारण कारी थी वियूं आहिनि। ये दुनिया ही पूरी कारी थी वई आहे। हिन करे बाप चए थो हाणे मां हिन दुनिया खे श्रेष्ठाचारी दुनिया ठाहिणो आहे। भ्रष्टाचारी दुनिया खां श्रेष्ठाचारी दुनिया ठाहिण में मूंखे केॾो कम समय लॻंदो आहे न। बसि कलयुग जे अंत में अचां ऐं पंहिंजो कमु करे हिनखे श्रेष्ठाचारी दुनिया ठाहे छॾंदो आहे। पोइ 5000 साल में सृष्टि पूरो चक्कर काटंदी आहे ऐं भ्रष्टाचारी थी वेंदी आहे। ॾिसो केॾे परमात्मा जी शक्ति केॾी ऊची आहे न कि थोरे ई समय में हिनखे श्रेष्ठाचारी दुनिया ठाहे छॾंदो आहे। ऐं एॾी भ्रष्टाचारी दुनिया ठहिण में पूरो 5000 साल लॻंदा आहिनि। त हिन में केॾी जल्दी छो ठहींदी आहे? छो जो पाण इहे हिकु जनम परमात्मा सां प्रतिज्ञा कंदा आहियूं कि असां पावन रहंदासीं, पवित्र रहंदासीं, पवित्रता जी गारंटी कंदा आहियूं, प्रतिज्ञा कंदा आहियूं, त पोइ हुन जी शक्ति सां पाण जल्दी श्रेष्ठाचारी ठही वेंदा आहियूं। बाबा चवनि था कि पावन दुनिया ठाहिण लाइ मूंखे बि पावन आत्मा ई खपनि न। त हिन करे सर्व खे पावन ठाहिण वारो, सर्व जो सदगति दाता बाप हाणे हिन सृष्टि ते आयो आहे। चए थो कि भारत जो एॾो दुखी अशांत थी वियो आहे, हिनखे वापसि सुख शांति में ठाहिण लाइ मूंखे हिकु कमु करिणो आहे। मूंखे तव्हां सभिनि खां हिकु प्रतिज्ञा कराइणी आहे कि असां मनसा वाचा कर्म छा रहंदासीं? पवित्र रही। अॼुकल्ह त माण्हू माताउनि खे बि वॾी वॾी कुर्सी ते विहारे छॾींदा आहिनि न। प्रेसिडेंट, प्राइम मिनिस्टर माताऊं बि ठहींदियूं आहिनि। केॾा ऊचा ऊचा वॾा कम बि करनि थियूं न माताऊं। पहिरियों त राजा जो राज्य हलंदो हुयो, कुझु बि कमु थींदो हो त राजा खे चईंदा हुयासीं, राजा ई हुनजे लाइ राय आदि ॾींदो हो। हाणे त ख़ुदि ई जेका माण्हू आहिनि उहो पंहिंजे मां ई हिक खे गद्दी ते विहारे छॾींदा आहिनि, पोइ हुननि जे हिसाब सां पंहिंजे शहर आदि खे हलाईंदा आहिनि। ॾिसो दुनिया कीअं थी वई हुई। काथे त महाराजा महारानी श्री लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो, हाणे त प्रजा जो प्रजा ते राज्य आहे। हिन करे उहा ताक़त न आहे न। पहिरियों दुनिया में सुख शांति छो हुई? छो जो जेका महाराजा महारानी वेठा हुया हुननि में आत्मा में एॾी शक्ति हुई कि हुननि जी गद्दी ते वेहण सां दुनिया में कोई अशांति दुख आदि कुझु बि न हुयो।
सभु वटि संपत्ति हुई ऐं हाणे दुनिया ॾिसो कीअं थी वई आहे। छो जी जेका गद्दी ते वेठा आहिनि देश खे संभालण वारा उहे ई अहिड़ा आहिनि त मनुष्य आत्मा बि अहिड़ी दुखी अशांत पापी थी वई आहे। भ्रष्टाचारी भ्रष्टाचार आहे न, केतिरो अत्याचार थींदो आहे। त अहिड़ी अत्याचारी भरी दुनिया खे हाणे वरी खां सुधारण लाइ कंहिंखे अचिणो पवंदो? परमात्मा बाप खे। त बाबा हाणे आयो आहे, चए थो तव्हां विकारनि जे कारण परवश थी विया आहियो। हाणे अहिड़ी परवश आत्माउनि खे वापसि खां मां पंहिंजी शक्तियूं ॾेई करे वापसि खां परमात्मा जी छत्र छाया में वठी अचण लाइ ॿारनि खे चवां थो कि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो ऐं मूंखे यादि करो त तव्हां जो विकारनि जे कारण भटकियूं आहियो, दुखी अशांत थी आहियो, त मुंहिंजी छत्र छाया में रहण सां पाण खे सुख शांति मिलंदी। छो जी परमात्मा त सदैव सुख शांति जो सागर आहे न, पवित्रता जो सागर आहे। त हुनजे संग में रहण सां आत्मा बि अहिड़ी सुख शांति में पवित्र थी वेंदी। पढ़ाई त पढ़णी आहे, भक्ति मार्ग में शास्त्र आदि पढ़ंदा हुआसीं, लेकिन हुन सां कुझु फ़ाइदो त थियो न। बुद्धि में इहो त सम्झ में न आयो आहे न कि भॻवानु केरु आहे, कीअं सृष्टि चक्कर थी काटे। ॿियो ई भॻवान जे यथार्थ नाम रूप सां पाण परे थी विया आहियूं। त हाणे परमात्मा बाप चवनि था ॾिसो तव्हां केॾो भक्ति मार्ग में केॾा भटकिया आहियो न, केॾी जॻह मूंखे ढूंढियो अथव, लेकिन ॿियो ई ढूंढदे ढूंढदे तीर्थ आदि कंदे कंदे मूंसां परे थी विया। छो जी काथे भॻवानु निराकार ज्योतिर्बिंदु जो अखियुनि खां बि नथो ॾेखारे में ॾे, सदैव मथे रहंदो आहे ऐं हुनखे पाण जॻह जॻह था ढूंढूं। ईअं ई बाबा चए थो कि बसि हिकु मिनट बि, हिकु सेकेंड बि बसि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो ऐं मूंखे बि निराकार रूप में यादि करो त तव्हांखे मूंसां मिलण थी वेंदो। मूंसां मिलणो अथव त कहिड़ी सहज उपाय बाबा थो ॿुधाए। अगरि भॻवान सां आत्मा खे मिलणो आहे त पंहिंजे आत्मिक स्वरूप में टिको। मां आत्मा हिन भ्रुकुटी जे विच में वेठी आहियां ऐं पंहिंजे पीउ खे परम पिता परमात्मा जंहिंखे पाण भॻवान जे नाम सां यादि कंदा आहियूं हुनखे बि निराकार रूप में परम धाम में यादि करो। हिन सृष्टि खां मथे चांद तारे खां परे, फ़रिश्तनि जी दुनिया खां बि परे परम धाम में निराकारी दुनिया में पंहिंजे बाप खे निराकार रूप में यादि करो त इहो ई मिलणु थी वियो। मां कोई मूर्ति या के पाणी सां तव्हांखे न मिलंदो आहे, मां कहिड़े कोई पत्थर टिकर में थोरी आहियां, न ई मां के इंसान में अची करे तव्हांजे गुरूअनि आदि में अची करे हुननि जे शरीर में अची करे तव्हां सां मिलंदो आहे। न मूंसां मिलणो अथव त पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो ऐं मूंखे निराकार रूप में मुंहिंजे घर परम धाम में यादि करो। मां कण कण में न आहियां। जॾहिं आत्मा हिन रीति भॻवान खे यादि कंदी त इहे हिन सां छा थींदो, आत्मा पंहिंजे परमात्मा सां मिली वेंदी ऐं हुनजी अनुभूति छा थींदी, आत्मा खे ॾाढी शांती महसूसु थींदी, ॾाढो सुकून सो महसूसु थींदो। छो जी आत्मा परमात्मा ॾेखारे में त नथा ॾियनि भई पाण खे संबंधी सां मिलूं त हुनखे अखियुनि सां ॾिसंदा आहियूं भई हा इहो ई आहे त भई पाण सम्झूं कि असां हुन सां मिली आयासीं। लेकिन आत्मा परमात्मा सां मिले थी हिन जो छा कीअं पतो लॻंदो पाण खे? जॾहिं आत्मा परमात्मा सां मिलंदी आहे न त आत्मा खे ॾाढी शांती ऐं सुकून जी भरपूरता जी महसूसु थींदी आहे कि हा अॼु मूंखे ॾाढो सुठो थो लॻे। त इन रीति पाण भॻवान सां मिली सघंदा आहियूं। त बाबा चए थो मूंसां मिली करे तव्हां आत्माउनि खे वरितो वठिणो अथव। छो जी तव्हांजी आत्मा में जेको वरितो मां ॾिनो हुयो 5000 वर्ष पहिरियों उहो सॼो वरितो तव्हां ख़तमु करे छॾियो न भक्ति मार्ग में मूंखे ढूंढदे ढूंढदे। ॾिसो भॻवान जा केॾा वॾा वॾा माण्हू मंदर आदि ठाहींदा आहिनि, केॾो धन लॻाईंदा आहिनि, त इहे भॻवान सां मिलण जा रास्ता मंदिर आदि ठाहे करे तीर्थ आदि करे करे सॼो पैसो ई ख़तमु करे छॾियो था। परंतु हाणे त बाबा केॾी सहज उपाय थो ॿुधाए, तरीक़ो थो ॿुधाए कि मूंसां मिलण जो तरीक़ो कहिड़ो आहे। त हिन रीति पाण खे भॻवान खे यादि करिणो त पाण आत्माउनि खे वापसि खां उहो सर्व गुण ऐं शक्ति प्राप्त थी वेंदी जंहिंसां पाण जीवन में सुख शांति जी महसूस था कंदासीं।
ऐं पोइ इहे ई दुनिया छा थी वेंदी, पवित्र दुनिया थी वेंदी। माण्हू त चईंदा आहिनि कि भॻवानु भिन्न भिन्न रूप धारण करे लीलायूं कंदो आहे। हाणे कण कण में वेही करे छा लीला कंदो, त इहे त पाण ग्लानी कई आहे न। भॻवानु थोरी अलॻि अलॻि रूप वठी करे लीलायूं कंदो। अॼुकल्ह जी दुनिया में त कहिड़ा कहिड़ा कम था थियनि, इहे सभु भॻवानु थोरी थो कराए। इहे त पाण ई आत्माऊं विकारनि जे वश थी करे रावण जी मत ते हली करे बुरा कर्म थी करूं। पोइ हिन में भॻवान खे छो था पाण विझूं? कण कण में भॻवानु हुजे हा त माण्हू अॼुकल्ह बुरा कर्म छो करे हा, दुखी छो थिए हा? जॾहिं कण कण में भॻवानु न आहे, कण कण में विकार आहिनि, बुरायूं आहिनि, सभु कुझु बुरो ई बुरो आहे न। हिन करे हिन दुनिया में सुख शांति न आहे। त हिन करे हाणे बाबा चए थो पंहिंजी हिन समझ खे सुधारो ऐं मूंखे किथे यादि करो, मथे मुंहिंजे घर में। ऐं मुंहिंजे कहिड़े रूप में यादि करो? निराकार रूप में यादि करो। के बि शरीरधारी जे रूप सां मूंखे यादि न करो। तव्हां चईंदा न फलानो भॻवानु, फलानो सभु देवी देवताउनि जे अॻियां बि भॻवानु नाम रखी छॾींदा आहियो। कृष्ण भॻवानु, राम भॻवानु, सीता भॻवानु, राधे भॻवानु, ॿियो तव्हांजा अॼुकल्ह एॾा सारा गुरू आदि सन्यासी आदि अथव। उहो तव्हांजे जीवन खे अगरि थोरो सो बि सुख ॾियनि था त ठीकु आहे, सुठो आहे न। उहो त तव्हांजा वॾा भाउ जीअं अथव न। पीउ जो पार्ट थोरी वॼाए सघंदा आहिनि। तव्हांजो गुरू बि उनजे अंदरि बि जेकी आत्मा आहे उहो तव्हांजो भाउ अथव। इहे देवी देवताउनि जे शरीरनि जे में बि आत्मा आहे, उहो बि त तव्हांजी भाउ अथव न। लेकिन पीउ त पीउ थींदो आहे, वॾा भाउ त वॾा भाई थींदा आहिनि। त हाणे पंहिंजी आत्माउनि जो पीउ सृष्टि ते आयो आहे। पहिरियों त पाण खे दुख हूंदो हुयो त पाण वॾनि भाउ जे ज़रिए पंहिंजो दुख दूरि कंदा हुआसीं। अॼु हिन गुरू, अॼु हिन संत, अॼु हिन देवी, अॼु हिन देवता, त इहे सभु तव्हांजा वॾा भाउ भेण अथव। लेकिन हाणे आत्माउनि जो पीउ परमात्मा आयो आहे, त पीउ सां मिलण जो समय हिकु ई थींदो आहे। कलयुग जे अंत, सतयुग जे आदि में ई पाण सभिनि जो पीउ पाण सां मिलण ईंदो आहे। त अहिड़े समय ते पाण खे कंहिंसां मिलणो खपे? पंहिंजे पीउ सां। ऐं पंहिंजे पीउ सां मिलण जो रास्तो कहिड़ो आहे? पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे पंहिंजे पीउ खे निराकार रूप में मथे यादि करो। के बि शरीरधारी जे रूप में न यादि करो। बुद्धि सां पंहिंजी देह जी संबंधी, देह जे पदार्थ आदि खे बुद्धि सां कढो ऐं हिकु निराकार सां पंहिंजी बुद्धि जोड़ो त तव्हांजी आत्मा में शक्ति ईंदी। शक्तिशाली आत्मा जीवन में कहिड़ी बि ॻाल्हि में, कोई बि जीवन में ॻाल्हि अचे, अॼुकल्ह त अचानक कुझु बि थो थिए न, त अहिड़ी परिस्थितियुनि में पाण खे कोई शरीर जो संबंधी कोई मदद करण लाइ न हुजे। लेकिन अगरि पाण खे इहो अभ्यास हूंदो ऐं पको हूंदो कि मुंहिंजी आत्मा जो बि परमात्मा मूंसां गॾु आहे, त कोई बि तव्हां किथे बि हुजो, कहिड़ी बि ॻाल्हि हुजे, उन में तव्हां परमात्मा जी शक्ति सां हुन आसानी सां हुन ॻाल्हि सां ॿाहिरि निकिरी वेंदा। त हिन करे बाबा पाण खे घड़ी घड़ी अभ्यास था ॾियारनि। छो जी दुनिया जी हालतियूं त पाण ॾिसूं ई था, कॾहिं छा थो थिए, कॾहिं छा थो थिए। इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि में बि पाण अशांत न थियूं, पाण दुखी न थियूं, पाण हलचल में न अचूं, बल्कि पाण परमात्मा जी शक्ति सां शक्तिशाली रहूं ऐं ॿियनि जी बि मदद करे सघूं। छो जो परमात्मा जो पाण ॿार आहियूं त परमात्मा त सभिनि जो मददगार आहे न। त पाण खे बि सभिनि जो मददगार थियण लाइ हाणे खां ई जॾहिं बि समय मिले, ईअं न जॾहिं मूंखे कोई दुख ईंदो या परेशानी ईंदी तॾहिं मां परमात्मा खे यादि करण जो अभ्यास विझंदमि। हाणे खां ई अभ्यास विझो। जॾहिं बि समय मिले थो, कर्म कंदे समय मां कंहिंसां गॾु कर्म थी करां? परमात्मा सां गॾु। मां आत्मा कर्म थी करां त तव्हांजी आत्मा में शक्ति बि भरिजंदी वेंदी ऐं तव्हां पंहिंजो कम बि कंदा वेंदव। त इहा जेकी शक्ति भरिजंदी, इहा शक्ति कंहिं समय कमु ईंदी? जॾहिं बि कोई ॻाल्हि अची वेंदी। बस तव्हांजे जीवन में न बि अचे, ॿियनि जे जीवन में अचे, लेकिन तव्हांजी आत्मा में शक्ति हूंदी परमात्मा जी, त तव्हां ॿियनि जी बि मदद करे सघंदव न। त इहा शक्ति हाणे ई भरणी आहे।
बाक़ी जंहिं समय दुख ईंदो आहे हुन समय त पाण भॻवान खे यादि बि न करे सघंदा आहियूं, छो जी हुन समय त दुख में ई दुखी थी वेंदा आहिनि। लेकिन हाणे खां ई शक्ति भरियल हूंदी त दुख जे समय बि असां दुखी न थी करे शक्तिशाली थी करे हुन ॻाल्हि खां पार थी सघंदासीं ऐं ॿियनि जा बि मददगार थी वेंदासीं। त परमात्मा जा ॿार आहियूं त पाण खे सभिनि जी मदद करणी खपे, चाहे मन सां सुठे वीचार सां करो, चाहे पंहिंजे ॿोल सां करो। अॼुकल्ह सुठा ॿ ॿोल बि ॿोलो ॿियनि खे त उहो बि सुठो, या कुझु न कुझु सुठो कर्म करे ॿियनि जी मदद करो। कंहिंजे लाइ बि कुझु उल्टो सीधो सोचो न। पाण चईंदा आहियूं फलानो त आहे ईअं ई, उहो त ईअं ई कंदो आहे, हुनजी त ईअं ई आदत आहे, त तव्हांजो इहो ॿोल बि हुनजे लाइ जीवन में सिद्ध थी वेंदो आहे, त उहो अॻियां वधण बि चाहे, लेकिन तव्हां त पहिरें हुनखे चई छॾियो कि उहो त आहे ई ईअं, त उहो अॻियां वधी बि न सघंदो आहे। हिन करे जेतिरो थी सघे सुठो सुठो सोचो कि न उहो अहिड़ो न आहे, उहो सुठो आहे, उहो सुठो कमु कंदो आहे, कोई ॻाल्हि कोन्हे, सिखी वेंदो सिखी वेंदो। त इहे मन में या मुख सां पाण चऊं था, सुठा सुठा शब्द चईंदासीं त उहा साम्हूं वारी आत्मा में शक्ति ईंदी आहे परिवर्तन थियण जी, ऐं पंहिंजे बुरे वीचारनि सां या अहिड़े शब्दनि सां हुन में शक्ति न ईंदी आहे। त पाण खे ॿियनि में बि परमात्मा खे यादि करे ॿियनि आत्माउनि में बि शक्ति भरणी। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि सुठी माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पाण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे ज्ञान गुण और शक्ति रूपी खज़ाननि द्वारा संपन्नता जो अनुभव करण वारा संपत्तिवान ठहो। जेका ॿारनि वटि ज्ञान गुण ऐं शक्तियुनि जो खज़ानो आहे उहो सदा संपन्न अर्थात संतुष्ट रहंदा। हुननि वटि अप्राप्ति जो नाम निशान न रहंदो आहे। हद जी इच्छाउनि जी अविद्या थी वेंदी आहे। उहो ॿार छा थी वेंदा आहिनि? दाता। उहो पंहिंजे मन सां वाणी सां कर्म सां सभिनि खे ॾींदा रहंदा आहिनि, छो जी हुननि जी आत्मा भरपूर हूंदी अथनि न। छो जी परमात्मा खे यादि कंदे कंदे आत्मा ज्ञान गुण शक्तियुनि सां भरपूर थी वेंदी आहे, त कंहिंखां बि कुझु मांगदी न आहे। हुनजे मन में कोई इच्छा न रहंदी अथसि, छो जी जेको मिलणो उहो त परमात्मा खां मिली वियो। हाणे हिन बाक़ी दुनिया में कहिड़ी इच्छा थिए, त हुनखे उन आत्मा भरपूर थी वेंदी आहे, त उहो सभिनि खे ॾींदी रहंदी आहे, कंहिंसां कुझु मांगदी न आहे। त पाण खे बि परमात्मा जो अहिड़ो संपन्न संतुष्ट ॿार ठहिणो आहे। हुनजे लाइ जॾहिं बि समय मिले पंहिंजे मन में इहे सोचिजो कि मां आत्मा, मुंहिंजी आत्मा में परमात्मा बाप ज्ञान गुण ऐं शक्तियुनि जो खज़ानो भरे थो। पाण खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि करे छा सोचणो आहे कि मुंहिंजो पीउ परमात्मा मुंहिंजी आत्मा में ज्ञान गुण ऐं शक्तियुनि जो खज़ानो भरे थो। त ईअं जॾहिं घड़ी घड़ी पाण ईअं सोचंदासीं त परमात्मा पंहिंजी आत्मा में सर्व ज्ञान जो खज़ानो गुण जो खज़ानो शक्तियुनि जो खज़ानो भरे छॾंदो, ऐं पाण छा थी वेंदासीं? संपन्न संपत्तिवान संतुष्ट आत्मा थी वेंदासीं। स्लोगन आहे परमात्मा जी मोहब्बत में सदा लवलीन रहो, त जीवन में कोई भी ॻाल्हि में मेहनत न करणी पवंदी। परमात्मा सां सर्व संबंध निभाइणा आहिनि न, त परमात्मा पाण आत्माउनि जो साजन बि आहे, त हुन परमात्मा साजन जी मोहब्बत में सदा लवलीन रहो, त पाण खे कहिड़ी बि ॻाल्हि जो महिनत जो अनुभव न करणो पवंदो। अच्छा, ओम शांति।